अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज एक बादशाह जी कहानी तव्हांखे ॿुधायां थो। हिकु बादशाह जो न हिकिड़ी धीउ हुजे, उहा कुंवारी वेठी हुई। उन सोचियो त हाणे हिन जी शादी करायां। अहिड़ो मुड़ुसु जेको जंहिंजो त जेको नेक नमाज़ी हुजे, परहेज़गार हुजे, भलो माण्हू हुजे। जीअं महलात मां निकितो आयो, वज़ीरनि खे चयईं, वज़ीरनि सां ॻाल्हायईं, चयईं त अहिड़ो जेको आहे मुंहिंजी धीउ लाइ मुड़ुसु ॻोल्हे अचो, जेको नेक हुजे ऐं परहेज़गार हुजे, उनखे पंहिंजी धीउ ॾींदुसि। वज़ीर उतां निकिता, पाड़े में हिकिड़ो मस्जिद हो, उते अची बीठा त राति जो टाइम हो। जीअं हिकिड़ो चोर बि आयो, उन मस्जिद में घिड़ियो ऐं पोइ जेको आहे पेश इमाम राति जो निमाज़ माण्हुनि खे पढ़ाए निकितो मस्जिद मां। सभु माण्हू निकिरी, पेश इमाम मस्जिद खे तालो ॾेई निकितो, हलियो वियो। हिननि वज़ीरनि सोचियो त नेक माण्हू त मिली वियो आहे, जेको आहे मस्जिद में आयो निकितो ई कोन्हे। उहो सभु हलिया विया। हाणे जेको आहे इंतज़ारु करणु लॻा, वरी सुबुह थिए त ॾिसूंसि। ईअं सुबुह थियो आहे, सुबुह फजर जी निमाज़ जो टाइम थियो आहे। सभु माण्हू अची मस्जिद में घिड़िया आहिनि, त उहो बि जेको आहे इंतज़ार में बीठा हुआ। हो जेको आहे त जीअं दरवाज़ो खोले त ॾिसूं त केरु आहे, त जेको आहे उहो बादशाह जे अॻियां हली पेश कयूंसि। जीअं आया हुन निमाज़ शुरू कई त हुन चोर बि ॾिठो त वञ बणा हाणे मरी हिननि त मूंखे वज़ीरनि त ॾिसी वरितो आहे, हाणे त मारे छॾींदा, बादशाह वटि खणी ईंदा, मूंखे त मारींदा। हिन छा कयो, जो कूड़ियूं सजदूं ॾियण में शुरू थियो, कूड़ा सजदा ॾियण में शुरू थियो। जेको आहे सभु माण्हू निमाज़ पढ़ी निकिरी हलिया विया। हे यको निमाज़ पढ़े पियो, माना कूड़ा सजदा ॾिए पियो। हुननि छा कयो, वज़ीरनि वठी हिनखे बादशाह वटि खणी विया। चयूं बादशाह सलामत हाज़ुर आहे, जेको आहे नेक बि आहे, भलो माण्हू बि आहे। हिन जहिड़ो असां कॾहिं दुनिया में अहिड़ो नेक माण्हू ॾिठो ई कोन्हे। राति खां वठी मस्जिद में आहे, हींअर ताईं बि यको निमाज़ पढ़े पियो। बादशाह चयो त ठीकु आहे, हाणे जेको आहे अधु मिल्कत जो जेको हिसो आहे उहो बि हिनखे ॾियां थो ऐं पंहिंजी धीउ बि ॾियांसि थो। त हुन चोर दिलि में ख़्यालु कयो, वञ बणा सॼी उमिरि मां पंहिंजी ज़िंदगीअ लाइ काथे विञाई, चोरियूं कयुमि, हेॾां होॾां परायूं ज़ानियूं कयुमि, पराया नुक़सानु कयुमि। अलाह जे आॾो आयुसि, अलाह खां हिकु ॾींहुं जेको आहे मतिलबु पंहिंजे साह जे ख़ौफ़ खां मस्जिद में घिड़ियो, पर हिकु ॾींहुं अलाह जो नालो वरितमि, उहो बि कूड़ियूं सजदियूं ॾिनमि, तॾहिं बि अलाह मूं ते राज़ी थी वियो। जी हा दोस्तो, छो त अलाह जे वेझो जेको हूंदो आहे उन ते अलाह राज़ी थींदो आहे। जेको आहे जो वीडियो इहो हुयो, और मिलंदासीं ॿिए वीडियो।